छा तव्हांखे ख़बर आहे त हॉलीवुड पहिरीं जाइ नाहे इहो तसवुरु शुरू करण लाइ त ॿाहिरीं ख़लाई जीवत कीअं लॻंदी हूंदी? ज़ाहिर आहे असां सभु इन मां लुत्फ़ थियूं था। कुझु ज़हनी तवानाई सर्फ थिए थी इहो सवाल करण में त उहे कीअं लॻंदा हूंदा, उहे किथां आयल हूंदा, उहे हिते कीअं पहुता हूंदा, छा उहे कुझु खाईंदा हूंदा। पर हॉलीवुड पहिरियां इहे सुवाल कोन कया। इहो अमल क़दीमी आहे ऐं सदियुनि खां हलंदो पियो अचे। मिसाल तौरु असां माज़ीअ में 17वीं सदीअ में हिनखे ॾिसूं। क्रिस्टान ह्यूजीन ज़हीन डच साइंसदान, हू फिज़िकिस्ट, एस्ट्रोनॉमर, रियाज़ीदान, फिलासफ़र ऐं नए ज़माने जो माण्हू हो। संदसि ईजादुनि में लुटिकण वारो घड़ियाल शामिल आहे। कंहिंखे त इहो करणो ई हुयो। पर सिर्फ़ु इहो ई न, हू पहिरियों शख़्स हो जंहिं सैटर्न जे छलनि जो दूरबीन ज़रिए मुशाहिदो कयो, एतिरे हद ताईं जो हुन उनखे छलनि जे तौरु साबित कयो। ह्यूजीन खां अॻु माण्हुनि खे सैटर्न जे भरिसां फ़क़ति रोशनीअ जो दुॿो नज़र ईंदो हो। ख़बर न हुयनि त इहो छा आहे ऐं ख़बर न हुयनि त जेको नज़र अचनि पियो उन जी तशरीह कीअं कर। संदसि घणनि हसलातुनि मां इहे फ़क़ति ॿ शयूं आहिनि। हाणे 17वीं सदीअ जे आख़िरदारे वारे ज़माने में जॾहिं न्यूटन जी फिज़िक्स पंहिंजे इब्तिदाई दौर में हुई, उनखे सिर्फ़ु कुझु ॾहाका गुज़रिया हुआ, पर उहा घणे भाङे साबित थी चुकी हुई ऐं हर माण्हू इनखे तस्लीम करे चुको हो। पर बयालॉजी अञा पूरी तरह तहक़ीक़ी मैदान में न आई हुई। 17वीं सदीअ जे पछाड़ीअ धारे 1696 में शाया कयल संदसि वॾी हासिलात आफ़ाक़ी दुनिया जी ॼाण मंझि हिन जुपिटर ऐं ज़मीन जे हिकजहिड़ाईअ बाबति ॿुधायो। इन हिकजहिड़ाई में हुन चयो त ज़ाहिर आहे त ज़मीन जीअं जुपिटर खे बि आबहवा आहे ऐं जेकॾहिं उनखे आबहवा आहे त शायदि उनखे मौसम बि हूंदी, ऐं जेकॾहिं उनखे मौसम आहे त उते मींहं बि पवंदा हूंदा, जेकॾहिं मींहं पवंदा हूंदा त शायदि समुंड बि हूंदा, ऐं जेकॾहिं उते समुंड हूंदा त तव्हां सोचे सघो था त उते जी जीवत उन्हनि समुंडनि जे मौजूदगीअ में छा कंदी हूंदी। जेकॾहिं तव्हां जुपिटर जी जीवत हुजो त तव्हां उते कीअं अचु वञु कंदव, पोइ तव्हां छा कंदव? ज़ाहिर आहे तव्हां वटि ॿेड़ा हूंदा। पोइ तव्हां जहाज़ रानी कीअं कंदव? ज़ाहिर आहे तव्हां सिड़ ठाहींदव। पोइ तव्हां हिननि सिड़नि खे कीअं ज़ाब्ते में रखंदव? तव्हांखे को तरीक़ो खपंदो ईअं करण लाइ, तव्हांखे नोड़ खपंदा। जेकॾहिं तव्हांखे नोड़ खपंदा त उहे छाजा ठहियल हूंदा? सो इन तरह जे मुंतक़ सां हिन नतीजो कढियो त जुपिटर जी जीवत हैम्प जो ॿूटो पोखींदी हूंदी। इहो विंदरंदड़ आहे, पर पंहिंजे गहराईअ में अहिड़े फ़िक्र जो अहसासु ज़ाहिर करे थो त जीवत ॿियनि जंहिं ते कीअं हूंदी, ऐं उन में जुड़ियल आहे इहो समाजी लाड़ो जेको असां घणो करे नथा टारे सघूं। छाकाणि त जॾहिं असां काइनात में कंहिं ॿी जीवत जे बारे में तसवुरु कयूं था त जेका असांखे ख़बर आहे सा असां पाण आहियूं। इहो असांजो समाजी तासुब असांजे मापनि ऐं असांजी टेक्नोलॉजी खे ॿियनि ते मढ़े थो, उन्हनि खे अचु वञु करण लाइ। पर सिर्फ़ु इहो ई न, आफ़ाक़ी दुनिया जी ॼाण जे पहिरें बाब में ॾिसंदो त हू न्यूटन जे फिज़िक्स खे हथी ॾिए थो। उन में चङी तरह सम्झियल गिरहनि जा मदार ॾेखारियल आहिनि। उन्हनि मदारनि जी माप ऐं शिकिलियूं आहिनि, उहे ॿुधाए थो त गिरह केतिरा रोशन आहिनि, ऐं इहो संदनि पथरीले हुजण बाबति बि गुमान ज़ाहिर करे थो। सिर्फ़ु इहो ई न, बल्कि संदसि किताब में हिकु तय थियल चार्ट आहे जेको हिन सॼे शमसी सिरिश्ते जो नक्शो ॾेखारे थो, ऐं हिन समूरे बहस में दरअसल ख़ुदा जो किथे बि ज़िक्र न आहे। हालांकि सिर्फ़ु हिकु सदी अॻु न्यूटन जे फिज़िक्स जा क़ानून, न्यूटन जी ग्रेविटीअ ऐं हरकत मुतालिक़ सम्झ अञा दरियाफ़्त न थी हुई, तंहिं करे गिरहनि जा मदार तॾहिं ॻुझा हुआ। सो जॾहिं ह्यूजिन वटि इहा ॻाल्हि ॻुझी कोन हुई त उते ख़ुदा जो ज़िक्र बि कोन हो। इन दौरान जॾहिं हिन शमसी सिरिश्ते में जीवत बाबति अनुमान पिया लॻाया ऐं हिन उहे सुवाल पियो उथारिया जिन जा जवाब हुन वटि कोन हुआ, ऐं हुन तंहिं वक़्त जे हयातियाती इसरारनि जी लिस्ट ठाही, जहिड़ो कर ॻूढ़ी हयाती जी इब्तिदा बाबति। यकीनन 17वीं सदीअ जी फिज़िक्स 17वीं सदीअ जे बयालॉजी खां वधीक तरक़ी याफ़्ता हुई। ह्यूजिन ख़ुदा जे कुदरत जो सिर्फ़ु तॾहिं ज़िक्र पिए कयो जॾहिं कुझु सम्झ में न पिए आयुसि। ऐं फ़र्ज़ु कयां थो त कोई बि इनकार न कंदो त जानवरनि ऐं ॿूटनि जे पैदाइश ऐं वाधवीज में कुझु वधीक तदबुर ऐं मुआजिज़ो रखियलु आहे बेजान शइ जी निस्बत। ख़ुदा जो हथु ऐं इलाही दानिश उन्हनि में वधीक चिटाईअ सां नुमायां आहे ॿियनि शयुनि जी निस्बत।
आउं सम्झां थो त हा हिते हिकु सबक़ु आहे। असां हमेशह इसरारनि सां साम्हूं थींदासीं, हमेशह। हिन मख़सूस मामले में हू तसवुरु करे थो त जीवत ॿियनि जायुनि ते कीअं हूंदी। हू ॼाणे थो त संदसि ख़्वाहिश आहे त को रस्तो कढे, ऐं 17वीं सदीअ में तव्हां कीअं अचु वञु करे सघंदो। तव्हां तवील मुफ़ासिला तइ कंदो जहाज़नि वसीले, सिड़ वारनि जहाज़नि वसीले। हू तसवुरु करे थो त ॿी दुनिया जी जीवत वटि सिड़ह वारा जहाज़ हूंदा। अॼुकल्ह असां छा तसवुरु कयूं था त ॿी दुनिया जी जीवत छा कंदी हूंदी? उहा तरंदी न हूंदी, उहा खलाई जहाज़ हलाईंदी हूंदी, छाकाणि त अॼुकल्ह असां वटि खलाई जहाज़ आहिनि। मूंखे अचरज थो थिए अॼु खां कई सदियूं पोइ असांजी सकाफ़त ऐं सभ्यता जा कहिड़ा नवां पहलू असां मुस्तक़बिल जे ॿी जीवत जे तरजीहुनि ऐं आमदरफ़्त ॾांहुं मंसूब कंदासीं। साइंसी ॼाण लाइ सभ खां वधीक ॾुखियो सुवालु आहे जेको तव्हां पुछी सघो था, सो आहे त शइ जो बुनियादु छा आहे। इहो ॾुखियो आहे अगरि इहो सुवालु जीवत बाबति न बि हुजे। उन जो सबबु वाज़े आहे। हर शइ जंहिंजो असां मुतालियो कयूं था सा अॻु खां मौजूदु आहे। तंहिं करे तव्हां हुनजे माज़ीअ जो मुतालियो करे सघो था, तव्हां हुनजे हाल ते नज़र विझी सघो था, ऐं शायदि तव्हां हुनजे मुस्तक़बिल बाबति ख़्यालु डोड़ाए सघो था। ईअं करण सां तव्हां हुनजे वजूद जी टाइम लाइन ठाहियो था। ठीकु, इहो कारगर आहे, पर उनजी इब्तिदा कीअं थी, उनजी शुरूआति किथां थी, इन मुतालिक़ छा चइजे त कीअं उहा अदम मां वजूद में आई। काइनात में असांजे सिज जी पैदाइश आमतौर ते बिन नाक़ाबिले रसाई आहे। छो त असां कीअं तॾहिं ऐं उते पहुची सघूं था, नथा पहुची सघूं। ख़ुशकिस्मती सां असांजी कहकशा में अरबे तारा मौजूदु आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ऐं मौत जे समूरनि हालतुनि में। तंहिं करे असां उन्हनि खे एवज़ीअ तौरु इस्तेमालु करे सघूं था पंहिंजे सिज मुतालिक़ सोचण लाइ। असां अनुमान लॻाए सघूं था त सिज कीअं ॼाओ हूंदो, ऐं असां अनुमान लॻाए सघूं था त चौधारी मौजूदु ग्रह कीअं ठहिया हूंदा पंहिंजी कहकशा में मौजूदु गैस ऐं दज़ीअ जे अज़ीम ककरनि में बग़ौर ॾिसण सां। इन लाइ ज़ाहिर आहे ख़ुसूसी दूरबीन जी ज़रूरत पवंदी, न सिर्फ़ु उन्हनि ककरनि जे मथां छिरे खे ॾिसण लाइ, पर रोशनीअ जे उन्हनि वेवलेंथुनि खे इस्तेमालु कंदे जेके घणो उन्हाईअ में मौजूदु आहिनि, ऐं उन अमल ते नज़र विझी सघूं। पर ज़मीन ते जीवत बाबति जेका असांखे ख़बर आहे सा सिर्फ़ु हिकिड़ी शुरूआति थी आहे, ऐं जेकॾहिं इहा सिर्फ़ु हिकिड़ी आहे त को ॿियो रस्तो कोन्हे उनजी भेट कंहिं ॿी जीवत सां करण लाइ जेका असांजे जीवत खां अलॻि वजूद में आई हुजे, जंहिंखे मुख़्तलिफ़ इब्तिदा हुजे। अचो त थोरो पुठिते हलूं ऐं तसवुरु कयूं त कंहिं नुक़्ते ते कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन वग़ैरह जहिड़नि अंसरनि मां जुड़ियल बेजान नामियाती मुरकबनि में तब्दीली आई। ही उहे अंसर आहिनि जिन खे असां नामियाती कीमिया सॾियूं था। कंहिं नुक़्ते ते उन्हनि में तब्दीली आई ऐं उहे नामियाती मुरकब पंहिंजो नकुल ठाहींदड़ ऐं ज़िंदा जीवत में तब्दील थिया। इहो थियो हूंदो तक़रीबन 4 अरब साल अॻु। इहा तब्दीली अॼु असां लाइ नाक़ाबिले रसाई आहे। इन करे इहा असांजे कोशिशुनि लाइ ललकार आहे त उन लकाउ खे लेबोरेटरीअ में वरजायूं। असां उनखे थींदे नथा ॾिसूं, ईअं थी सघे थो, पर असां ईअं थींदे किथे बि नथा ॾिसूं। अॼुकल्ह जीवत जो शिजरो एतिरो ऊन्हो ऐं पेचीदा हद ते पहुची चुको आहे जो डार्विन ऐं शायदि तव्हांजे वालदेन जे बायोलॉजी जा उस्ताद बि उनखे सुञाणे न सघनि। जेतिरे क़दुरु असां मापे सघिया आहियूं, ज़मीन ते मौजूदु समूरी जीवत खे गॾियल जीनियाती मीरास आहे। जीवत जे शिजरे जो इहो ई मतिलबु आहे। उनजी हर शाख़ तव्हां वक़्त में पुठिते वेंदो त उन जूं शाख़ूं घटि खां घटि थींदियूं वेंदियूं ऐं तव्हां अहिड़े नतीजे ते पहुचंदो जिते सिर्फ़ु हिकिड़ी शाख़ हूंदी। उन जो मिसाल ईअं आहे, तव्हां वक़्त में पुठिते वञो त तव्हांखे ज़मीन ते मौजूदु हर ॿिनि माण्हुनि जो मुश्तरिक बुज़ुर्ग मिलंदो। मुश्तरिक जिद अमजद वधीक गहरो जांचियो जीवत जे शिजरे खे ऐं तव्हांखे ज़मीन ते मौजूदु किन बि ॿिनि नसुलनि जो मुश्तरिक अबो मिलंदो। मां बेख़तर चई सघां थो त उहे केर बि हुजनि, तव्हांखे मिलंदो। भला इंसाननि ऐं चिंपांज़िन बाबति छा ख़्यालु आहे, इहो त माज़ी क़रीब जी ॻाल्हि आहे। भला इंसान ऐं मच्छी, इहो थोरो वधीक पुठिते आहे। भला इंसान ऐं ॾेॾर, इंसान ऐं ख़मीर। हिकिड़ो नुक़्तो आहे जिते तव्हांखे मौजूदु जीवत जे किन बि ॿिनि शाख़ुनि जो मुश्तरिक जिद अमजद मिलंदो। जेतिरे क़दुरु असां मालूम करे सघिया आहियूं, ज़मीन ते जीवत जी फ़क़ति हिकिड़ी इब्तिदा आहे। तंहिं करे जीवत खे सम्झण जी कोशिश में मदद करण लाइ ऐं इहो मालूम करण लाइ त उहा हिते कीअं आई, असांखे ॿी पैदाइश जी घुरिज आहे। ज़मीन ते या
ग्रहनि जे झुगिटे में जीवत जे बनावट जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते जीअं असां कहकशा में तारनि ऐं ग्रहनि जे बनावट सां कयो आहे। इहो आहे जेको तरग़ीब ॾिए थो त ॿियनि ग्रहनि जे निज़ामनि खे फोलियूं जेकॾहिं असां उते जीवत खे लधो त असां हुनजो गाथो कंदासीं ऐं भेट कंदासीं ऐं फ़र्क़ु मालूम कंदासीं। सो असांखे इहो पुछणु घुरिजे छाकाणि त ज़मीन ते जीवत जल्दी वजूद में आई, जेतिरो जल्दी इहा वजूद में अची पई सघी उनखे सिर्फ़ु कुझु मिलियन साल लॻा। पोइ भला ज़मीन ते ॿिनि या घणनि गॾोगॾु रहंदड़ हयातियुनि जा शुजरा छो कोन ठहिया? समूरा अंग अखर जेके असां ज़मीन जे जीवत जे फ़ॉसिल तारीख़ मुतालिक़ गॾु कया आहिनि असांखे ॿुधाइनि था त जीअं ई ज़मीन जे हालत निजात ॾिनी जीवत फौरी तौर ते शुरू थी वई। ज़मीन जे 4.5 अरब सालनि जी तारीख़ जे पहिरें अधु अरब सालनि दौरान ज़मीन जो गिर अञा शिकिल वठी रहियो। इहो शमसी सिरिश्ते में बचियल मवाद खे अञा पाण में समोए रहियो। असां इन दौर खे हैवी बम्बार्डमेंट जो दौरु चवंदा आहियूं। समोइण जो लफ़्ज़ असां एस्ट्रोफिज़िक्स में कतब आणींदा आहियूं हिकु फ़ज़ीलत वारे लफ़्ज़ तौरु कामेट ऐं एस्ट्रॉइड ऐं पितकड़नि गिरहनि जे टकराव लाइ। इहे पितकड़ा गिरह उहे आहिनि जेके अञा वॾा कोन थिया हुआ ऐं टकराव सबबि ज़मीन जो हिसो बणिजी विया बजाए पाण गिरह बणिजण जे। इहो तरीक़ो आहे जंहिं वसीले ज़मीन पंहिंजो मदार साफ़ पिए कयो। उन्हनि टकरावनि ज़मीन जे मथां छॾे गरम पिए कयो छो त हर दफ़े जॾहिं इन्हनि शयुनि टकराव पिए कयो भर पासे वारो हिसो गरमाइश पियो वठे। इन सूरत हाल ऐं इन्हनि गर्मी दर्जनि में तव्हां पेचीदा मुरकब नथा ठाहे सघो छो त वॾा ऐं पेचीदा मुरकब गर्मीअ जे मौजूदगीअ में भुरी था वञनि। आख़िरकार बायोलॉजी केमिस्ट्रीअ जे पेचीदा इसार खां सवाइ ॿियो छा आहे जीअं असां उनखे ॼाणियो आहे। हाणे इन हैवी बम्बार्डमेंट जे दौर खां पोइ 200 मिलियन साल बि न लॻा। इहो घणो अरसो थो लॻे पर ईअं आहे कोन। इहो ज़मीन जे तारीख़ जो सिर्फ़ु 2.5 अरब साल आहे। जीवत जे घड़ीअ खे शुरू कयो हैवी बम्बार्डमेंट दौर खां पोइ ऐं सुवाल कयो केतिरो अरसो लॻो ज़मीन ते जीवत जे सबूत मिलण जो? 200 मिलियन साल। एतिरो अरसो लॻो ज़मीन खे थधो थियण में ऐं पहिरियनि पेचीदा मुरकबनि खे ठहण में। तंहिं करे मां सुवाल थो कयां जेकॾहिं जीवत एतिरो जल्दी ठही दर हक़ीक़त जेतिरो जल्दी मुमकिन तौरु ठही पई सघी त छो जीवत ठहंदी न रही अहिड़े ज़रख़ीज़ ताज़े ॼावल ज़मीन ते? छो जीवत जा कसीर जीनियाती बुनियाद न बणिया? छो घणा गॾु रहंदड़ जीवत जा शुजरा न बणिया जुड़ंदड़ मरंदड़ ऐं वरी जुड़ंदड़? 4 अरब साल अॻु खां काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे। जेकॾहिं ईअं थियो हुजे हा जेकॾहिं जीवत जा घणा शुजरा ठहियल हुजनि हा त अहिड़ो को उञाण कोन्हे ऐं जेकॾहिं ईअं थियो बि हूंदो त शायदि असांजे जीवत जो शुजरो ज़मीन जे वसीलनि खे वधीक कामयाबी सां इस्तेमालु करे सघियो हूंदो अहिड़नि ॿियनि शिजरनि जी निस्बत जेके शायदि अस सां मुक़ाबले में रहिया हूंदा। ऐं आख़िरकार असांजे जीवत जो शुजरो फतहयाब थियो। तंहिं वक़्तु असां कोन हुयासीं। फॉसिल सबूत असांखे फ़क़ति हिकिड़े जीवत जे शिजरे बाबति ॿुधाइनि था। सो आख़िर में दर हक़ीक़त असां नथा ॼाणूं। जीवत जे शजरे जी हिकिड़ी टारी जेका फ़क़ति गुज़िरियल 2 ॾहाकनि में क़ाइमु थी आहे सा ऑर्गेनिज़म जी अहिड़ी जमात आहे जंहिंखे एक्सट्रीमोफाइल सॾिजे थो ऐं जीअं नाले मां वाज़िह थिए थो इहे इंतिहा दर्जे जे माहौल जा आशिक़ आहिनि। इहे माहौल उहे आहिनि जेके इंतिहाई नामुनासिब आहिनि असां इंसाननि जे आरामदह वजूद लाइ। उहो वक़्तु गुज़री वियो जॾहिं असां सम्झंदा हुआसीं त ज़मीन ते मौजूदु समूरी जीवत खे इर्तिक़ा करण लाइ मुतदिल गर्मीअ जो दर्जो खपे। इहे एक्सट्रीमोफाइल तमामु ख़ुशि गुज़ारनि था
वॾनि गर्मी दर्जनि, घटि गर्मी दर्जनि, वधीक तेज़ाबियत, घटि तेज़ाबियत, वधीक दॿाउ, घटि दॿाउ ऐं ॿियनि क़िस्मनि जा इंतिहाई माहौल, इहे ऑर्गेनिज़म बिल्कुलु ठीकु गुज़ारनि था, बिल्कुलु ठीकु। इन ॻाल्हि खे फ़िलहालु ॻंढि ॿधो ऐं इन ते ग़ौर कयो त ताज़ो कयल ग्रहनि जे मथाछिरे ते एस्ट्रॉइडनि जे टकर जी कंप्यूटर सिम्युलेशन असांखे ॿुधाए थी त नतीजे में भरपासे जा पथर उन ग्रह जे छिक मां आज़ादु थी ख़ला में पहुची वञनि था जिन ग्रहनि ते उहे मौजूदु हुआ। इहा हिकिड़ी दिलचस्प हक़ीक़त आहे। इन हक़ीक़त ते बि फ़िलहालु ॻंढि ॿधो। हाणे असां वटि एक्सट्रीमोफाइल माइक्रोबनि जो वजूदु आहे, माइक्रोब जेके इंतिहाई माहौल में सुठो गुज़ारो करे सघनि था। तव्हांजा पथर ग्रहनि जे विच वारे ख़ला में वञी सघनि था, जेके कंहिं ॾींहुं ॿियनि ग्रहनि ते वसी सघनि था जेकॾहिं उन्हनि खे काफ़ी वक़्तु ॾिजे। मिसाल तौरु अंग अखर ॿुधाइनि था त मरीख़ जा पथर ज़मीन ते पहुता आहिनि, ज़मीन जा पथर चंड ऐं मरीख़ ते विया आहिनि ऐं इहा अचु वञु हिन शमसी सिरिश्ते में जारी रही आहे। हाणे इहो पिणु साबित थी चुको आहे त अॻूणे मरीख़ ते पाणी मौजूदु हुयो। इन जो घणो सबूत मौजूदु आहे। अॼुकल्ह मरीख़ ख़ुश्क आहे, पर उन जे मथाछिरे जे निशाननि ते नज़र विझो, उते वर वकड़ खाईंदड़ ख़ुश्क नदियुनि जा निशान आहिनि, उते ॿोॾि जे मैदाननि ऐं ढंढुनि जा निशान आहिनि, समूरा बिना ख़ुश्क, बिना ख़ुश्क। मरीख़ ते कुझु तबाहियूं थियूं, असांखे ख़बर न आहे छा, पर कुझु तबाह थियो। पर असां सम्झूं था त कंहिं वक़्त में मरीख़ हिकु नख़लिस्तान हुयो। तंहिं करे इहो सही थी सघे थो त ज़मीन खां घणो अॻु मरीख़ सरसब्ज़ हुयो। जेकॾहिं ईअं आहे त थी सघे थो, फ़क़ति थी सघे थो त कुझु बैक्टीरिया मरीख़ ते पथरनि जे कुंडनि पासनि में लिकल हुजनि जेके ख़ला में पहुची विया हुजनि। उन्हनि मां कुझु पथरनि मरीख़ तां ज़मीन ताईं जो सफ़र कयो हुजे। असां ईअं चई सघूं था त इहे बैक्टीरिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा, कुझु गरम पाणी वारा ऐं कुझु अहिड़ा जेके इंतिहाई माहौल में तिगंदड़ हूंदा। पोइ सिर्फ़ु उहे बैक्टीरिया जेके थधि, ख़ुश्की ऐं ख़ला जे ताबकारीअ में बची सघिया हूंदा, तिन इब्तिदाई ज़मीन ते जीवत जो बीजारो कयो हूंदो, उन्हनि एक्स्ट्रोमोफाइल सां। असां इन तसवुर खे पान स्पर्मिया चवंदा आहियूं। जेकॾहिं इहो सही आहे त इन मां नतीजो कढी सघिजे थो त ज़मीन जी समूरी जीवत मरीख़िन जो औलाद आहे। तंहिं करे आउं सोचियां थो त इहो कुझु दिलचस्प सुवालनि ॾांहुं वठी थो वञे। फ़र्ज़ु कयो असां मरीख़ ते जीवत खे लहूं था ऐं उहा DNA ते ठहियलु आहे। इहो ॿिनि इम्काननि मां हिकु इम्कान जी निशानदेही कंदो। या त उन जीवत जो DNA साॻियो ज़मीन जे जीवत जहिड़ो हूंदो, इहो चिटो सबूत हूंदो त असां मरीख़नि जे औलाद आहियूं, या उनखे DNA हूंदो पर उन जो जीनियाती कोड असां जहिड़ो न हूंदो। त इहो असांखे ॿुधाईंदो त थी सघे थो त DNA जीवत जो बुनियादी मुरकब हुजे ऐं जेकॾहिं असां जीवत खे कंहिं ॿी जॻह ते लहूं त उहा पिणु DNA ते मुश्तमिल हूंदी। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो त उन जो DNA असां जहिड़ो न हूंदो, छाकाणि त उहो हिते असां सां गॾु इर्तिका पज़ीर न थियो आहे। तंहिं करे आउं सम्झां थो त इहो वधीक दिलचस्प हूंदो जेकॾहिं असां मरीख़ ते वञूं ऐं उते जीवत खे लहूं, पर उहा जीवत DNA ते बिल्कुलु ॿधल न हुजे। ज़ाती तौर ते इहो वधीक दिलचस्प हूंदो, छाकाणि त इहो असांखे ॿुधाईंदो त फितरत जीवत खे ठाहिण जो हिकु नओं तरीक़ो ॻोल्हे कढियो आहे ऐं इहो असांखे ॿुधाईंदो त दरअसल जीवत लाइ DNA जी लोड़ कान्हे। फितरत हिकु ॿियो तरीक़ो लधो आहे शनाख़्त ठाहिण जो ऐं इहो मालूम करण जो त हिकु जीवत खे ॿिए खां कीअं मुख़्तलिफ़ कजे। जेकॾहिं तव्हां इहो समूरो गॾु कयो ऐं थोरो वधीक गहरो जांचियो त तव्हांखे मालूम थींदो त ज़मीनी जीवत एतिरी सादी कान्हे त असां DNA ते जुड़ियल आहियूं या न, ज़ाहिर असां आहियूं, पर कुझु ॿियूं हक़ीक़तूं बि आहिनि जिन मुतालिक़ घटि ॻाल्हायो वञे थो। इहा हक़ीक़त त तक़रीबन सभिनी पेचीदा मुरकबनि खे हिकिड़े क़िस्म जो तरफ़ बि आहे।
उहे आईने जे हिक तरफ़ मुख़्तलिफ़ आहिनि ॿिए तरफ़ खां, जेतोणीकि उहे कीमयाई तरह साॻिया आहिनि। इन जे मिसाल तौरु तव्हां हिकु दस्तानो खणो, हिकु खाॿे हथ जो दस्तानो, ऐं तव्हां उन दस्ताने में पंहिंजे खाॿे हथ खे आरसीअ में ॾिसो, आरसीअ में इहो दस्तानो साॼे हथ जो नज़र ईंदो ऐं उबतड़ बि ईअं थींदो। तंहिं करे इहो मुमकिन आहे त हिकु मुरकब जेको हिकु ॿिए मुख़्तलिफ़ मुरकब जहिड़ो साॻियो लिखियलु हुजे, पर जॾहिं तव्हां उनखे ठाहियो त उहो आरसीअ में हिक पासे हिकु तरह नज़र अचे ऐं ॿिए पासे ॿी तरह। इन जो हिकु मशहूरु मिसाल आहे, मुंहिंजो पसंदीदा मिसाल, उन सवाद जे मुरकब जो जंहिंखे तव्हां फूदने तौरु सुञाणो था। जेकॾहिं तव्हां उनखे लिखंदो त उहो हूबहू पुलाजीरीअ जहिड़े सवाद जहिड़ो हूंदो, हिकु जेतिरा साॻिया आइटम साॻी तरतीब सां, पर हिकु खाॿीअ तरतीब सां जुड़ियल आहे ऐं ॿियो साॼी तरतीब सां। ऐं असांजे जिस्म जे सवाद जो निज़ाम उन्हनि ॿिन्ही सवादनि में फ़र्क़ु महसूसु करे थो। ज़ाहिर आहे इन्हनि ॿिन्ही सवादनि फूदने ऐं पुलाजीरीअ में का हिकु जहिड़ाई कान्हे, उन्हनि ॿिन्ही में कुझु बि हिकु जहिड़ो न आहे, पर तॾहिं बि इहो साॻियो मुरकब आहे। मालूम इहो थियो त जीवत घणे भाङे खाॿी तरतीब जी आहे। मेटेराइटनि ते मौजूदु नामियाती मुरकब, छाकाणि त दरअसल नामियाती मुरकब गिरहनि, तारनि ऐं कहकशाउनि जे दरमियानी ख़ला में ठही सघनि था। असां उन्हनि मुरकबनि खे समूरी काइनात में ॾिसूं था। जॾहिं असां उन्हनि नामियाती मुरकबनि खे मेटेराइटनि में लहूं था ऐं सुवाल कयूं था त उन्हनि मां केतिरा खाॿी तरतीब सां ऐं केतिरा साॼी तरतीब सां जुड़ियल आहिनि, त उहे अधो अधु आहिनि। पर उन्हनि साॻियनि मालिकुलनि खे जॾहिं असां ज़मीनी जीवत में ॾिसूं था ऐं मालूम कयूं था त केतिरा खाॿी तरतीब वारा या साॼी तरतीब वारा आहिनि, त 100% खाॿी तरतीब वारा आहिनि। तंहिं करे इहो असांखे अजब में विझी थो छॾे, छा को अहिड़ो गिरह थी सघे थो किथे ॿाहिरि जेको असांजे गिरह जहिड़ो हुजे, सवाइ हिन जे त उते हर जीवत साॼे तरतीब जे मुरकबनि खे इस्तेमालु कंदी हुजे। इहो हिकु दिलचस्प सुवालु आहे। या छो हिते ज़मीन ते को अहिड़ो ॿियो माहौलियाती सिरिश्तो कोन्हे जंहिंमें साॼे तरतीब वारी जीवत पलजंदी हुजे। पोइ असां पुछूं था, ऐं इन ते का तहक़ीक़ न आहे थी, असां पुछूं था छा हिकु तरह जी तरतीब को निस्बती लाभ मुहैया करे थी, को विरासती फ़ाइदो ॿी तरतीब जी निस्बत, वसीलनि जे चटाभेटी लाइ, या शायदि ॿिनि क़िस्मनि जी जीवत जेके ॿई पाण में अमल पज़ीर न थियनि, थी सघे थो त शायदि तव्हां ख़ुराक हासिलु न करे सघो साॼी तरतीब वारी जीवत खे खाइण सां खाॿी जीवत जी निस्बत। अहिड़े ग्रह ते रहणु ॾाढो दिलचस्प हूंदो। तव्हांखे अॻुवाट मालूम हुजणु घुरिबो त तव्हांजो शिकार कहिड़ो आहे, छा उहो पंहिंजे नामियाती मुरकब में खाॿी तरतीब वारो आहे या साॼी तरतीब वारो। अहिड़ी साइंस फिक्शन वारी फिल्म ठहण लाइ इंतज़ारु पियो करे, को नाविल लिखजण जो इंतज़ारु पियो करे, उनखे आउं ख़रीद कंदुसि। मूं वटि हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, इंसान केतिरा ॾाहा आहिनि। इहो खिलाईंदड़ आहे, छो त उन जी वस्फ़ कंदड़ बि असां आहियूं। तंहिं करे जेकॾहिं असां वस्फ़ कयूं था त ॾाहप जो मतिलबु छा आहे, त इहो काइनाती पैमाने ते केतिरो तुज़ हूंदो। जॾहिं असां काइनात में ॾाहप वारी जीवत जी ॻोल्हा कयूं था, असां कोशिशि कयूं था उहे मापा मुक़ररु करण जी जिन सां असां फ़ैसिलो कयूं था कंहिं तहज़ीब जे ॾाहे हुजण जो, ऐं असांखे गुरूर आहे इहो तसवुरु करण जो त असां इन क़ाबिल हूंदासीं त कंहिं ॿिए ग्रह जे जीवत सां मानाख़ीज़ गुफ़्तगू करे सघंदासीं। इहो आउं छो थो चवां, छो त असां का मानाख़ीज़ गुफ़्तगू या ख़्यालनि जी ॾे वठि हिते ज़मीन ते मौजूदु ॿियनि ज़िंदा नस्लनि सां बि नथा करे सघूं। ऐं हिन ज़मीन ते मौजूदु जीवत उहा आहे जंहिंसां असांजो DNA मुश्तरक बि आहे। मुंहिंजो नुक़्तो इहो आहे त इन जे बावजूदि त जेका गुफ़्तगू तव्हां सम्झो था त तव्हां पंहिंजे कुते सां कयो था, आउं चवां थो त उहा का गहरी कान्हे, या अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू कान्हे जेका तव्हां तसवुरु कयो था त ॿी दुनिया जे जीवत सां कंदो। ऐं तंहिं करे
ऐं इन गुरूर ते सुवाल उथारियां थो त असां ॾहा आहियूं ऐं कंहिं ॿी ॾाह वारे नसुल सां असां गुफ़्तगू करे सघंदासीं। इहा मग़रूरी आहे, दरअसल इहा बेवकूफ़ी आहे। अचो त इन ते गौर कयूं, त मतिलबु छा आहे। अचो त इंसानी ॾाप जीअं असां मुतयन कयूं था, जी भेट कयूं चिंपांज़ीअ जे ॾाप सां, असांजे कयल वस मुताबिक़। असांजो DNA तक़रीबन चिंपांज़ीअ जहिड़ो आहे। तमामु मामूली फ़र्क़ु आहे DNA जो इंसाननि ऐं चिंपांज़ीअ में, सिर्फ़ु 1%। ठीकु, चवंदो हलां इहा भेट कंहिं बि ॿिए जानवर सां करे सघिजे थी। ठीकु, इहो फ़क़ति वधीक चिटिड़ो थींदो जेकॾहिं असां इहा भेट चिंपांज़ीअ सां कयूं। आउं कुते सां बि भेटे सघां थो, पर आउं चिंपांज़ीअ खे इस्तेमालु कयां थो, छो त उहे असांजा वेझा माइट आहिनि। तो असां में 1% तफ़ावत आहे ऐं असां चई सघूं था त भला 1% केतिरो फ़र्क़ु करे सघे थो। असां शाइरी तसनीफ़ कयूं था, असां वटि फ़लसफ़ो आहे, असां वटि टेक्नोलॉजी आहे, असां वटि बेथोवन जी नई सिम्फनी आहे, असां क्वांटम फिज़िक्स ॻोल्हे लधी आहे, असां हबल ख़लाई दूरबीन जोड़ी आहे। ऐं तमामु होशियारु चिंपांज़ी छा करे सघे थो, उहे इंसानी नंढड़े ॿार जेतिरो करे सघनि था। थी सघे थो उहे सादी इशाराती ॿोलीअ में चङा हुजनि, थी सघे थो उहे दॿा हिक ॿिए मथां रखी केलनि या कंहिं ॿी दिलचस्प शइ ताईं पहुची सघनि। इहो असांजा ॿार कनि था, इहो कमु होशियारु तरीन चिंपांज़ी करे थो। आउं वर्जायां थो, असां होशियारी जी वसु था कयूं। हाणे तव्हां तसवुरु कयो हिकिड़ी ॿाहिरीं दुनिया जी जीवत जो नसुल, जंहिंखे शायदि असां खां 1% वधीक जीनियाती ॾाप हुजे, जीअं असांजी जीनियाती तौर ॾाप चिंपांज़ीअ खां 1% मथे आहे। असां उन्हनि खे कीअं लॻंदासीं? बिना रख रखाव जे आउं सम्झां थो असां गिग ॻाड़ींदड़ कूकींदड़ बेवकूफ़ लॻंदासीं। ठीकु, जेकॾहिं भेट कबी त असांजो होशियारु तरीन शख़्स हुन जे नंढड़े ॿार जेतिरो लाइक़ु हूंदो। उन्हनि जा इंसाननि ते रिसर्च कंदड़ स्टीफन हॉकिंग खे ॾिसंदा ऐं तबसरो करे चवंदा, अड़े हीउ पंहिंजे दिमाग़ में एस्ट्रोफिज़िक्स जा हिसाब करे सघे थो, असांजे हिन केचीअ में विंदड़ टिमीअ वांगुरु। इहो आहे जेको उहे असां लाइ चवंदा, छाकाणि त इहो असां चिंपांज़ी लाइ चऊं था। ऐं अञा वधीक चई सघां थो, उन्हनि जे नर्सरी जे ॿारनि जो तसवुरु कयो, उहे फ्रिज ते हलण लाइ पंहिंजा कंपोज़ कयल ओपरा घर आणींदा हूंदा, जीअं असांजा ॿार पननि ते पास्ता मां ठहियल तस्वीरूं आणनि था। ठीकु, उन्हनि जे प्री स्कूल जा ॿार आङुरियुनि ते ठहियल नक्शनि आणण बजाए कैलकुलस जा नवां डेरिवेटिव्स आणींदा हूंदा। छा अहिड़ो नसुल असांखे ॾाहो सम्झंदो? छा उहे असांखे ॿधी चिड़ियाघर में रखंदा? छा असांखे इहा ॼाण थींदी जेकॾहिं हू ईअं कंदा? दरअसल ज़मीन हिकु चिड़ियाघर हूंदी संदन तफ़रीह लाइ, जेकॾहिं उहे असांजे निस्बत एतिरा ॾाहा हूंदा। इहा हिकिड़ी सादी मश्क हूंदी उन्हनि जे समाज में करण लाइ, छाकाणि त इहो ई असां ॿियनि नसलनि सां कयूं था जेके असां जेतिरा ॾाहा न आहिनि। पर सभ खां वधीक ख़ौफ़नाक तसवुरु इहो आहे त अहिड़ो नसुल किथे ॿाहिरि मौजूदु आहे। इहो नसुल हिन कहकशां खे खोजे पियो ॾाही हयातीअ लाइ। उन नसुल ज़मीन ते दौरो कयो हुजे, असांजे तरीक़नि ऐं समाज खे जाचियो हुजे ऐं हिन ज़मीन ते रहंदड़ असां मुतलिक़ गॾु कयल अंगनि अखरनि मां इहो नतीजो कढियो हुजे त हिते का ॾाहप वारी जीवत कान्हे।